वारिस रबन जो साथ ॾियण जी कोशिश कंदो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा ओठो वाकई कमाल खान जो साथ हाणे ॾींदो या कमाल खान जेको आहे ओठे खां रबन खे माराइण जी कोशिश कंदो। अचण वारी किस्त में छा रईस गफ़ार खान रबन खे रोकण जे लाइ पंहिंजे भाउ कमाल खान खे बचाइण जे लाइ रबन जे रस्ते में रुकावटूं पैदा कंदो या न? छा आचर खे इहा पंहिंजी घरवारी कागज़नि सूधी मिलंदी बि सही या न? सॼो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में ॿुधायूं था। इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। हलूं था नेक्स्ट एपिसोड जी तरफ़। पहिरीं ॻाल्हि दोस्तो, कमाल खान ॾिठो आहे तव्हां त हू कमज़ोर थी चुको आहे। उन वटि माण्हू हाफ़ फिराई फुल फिराई थी आहे कुल। हाणे ओठे जो सहारो वठणु चाहे थो त ओठे खे कंहिं न कंहिं तरीक़े मञाए रबन खे रस्ते खां हटायां, पोइ मां पंहिंजे ॻोठ ॾे मोटां। अगरि ईअं नथो थिए त पोइ बि ओठे जो सहारो वठी करे जीअं ॻोठ में मां पुॼां, ओठे खे बॉडीगार्ड बणायां। छा इहो वाक़ई ईअं थींदो? बिल्कुलु दोस्तो, ओठे खे हाणे फ़ाइदो वठण जे लाइ ओठो इहा कोशिशि कंदो कंहिं न कंहिं तरीक़े जीअं कमाल खान जो ख़ात्मो थिए। ओठो बिल्कुलु आसरो ॾींदो इन्हनि खे। बहरहाल पंहिंजी शर्तूं मञाईंदो, कुझु शर्तूं मञाए करे कमाल खान खे आसरो ॾींदो ऐं जेको आहे जीअं कमाल खान बिल्कुलु ॻोठ न मोटी अचे त कमाल खान जो बि ख़ात्मो थिए, उन खे आसरो ॾींदो, लेकिन पंहिंजी चालाकी ज़रूरु रखंदो उन में। ऐं ॿी ॻाल्हि इहा त रबन जेको आहे उन वार्निंग ॾेई छॾी आहे वारिस खे ओठे जे बारे में। छा ओठो सुधरी वेंदो? न दोस्तो, सुधरण जो त आहे कान। ऐं जेको वारिस आहे उहो ओठे जो हाणे पीछो कंदो ऐं जाॾों काॾों कमाल खान जो साथ ॾींदो त बि वारिस खे ख़बर पइजी वेंदी। ऐं रईस गफ़ार खान जो अगरि मारण जी कोशिशि कंदो ओठो, पोइ बि वारिस खे ख़बर पइजी वेंदी। वारिस रबन जो साथ ॾियण जी कोशिशि कंदो ऐं हक़ सच साथ ॾियण जी कोशिशि कंदो, हक़ सच जो साथ जीअं ॾियां ऐं ओठे खे वरी रोकण जी कोशिशि कंदो। बहरहाल इहो सिलसिलो काफ़ी किस्तनि ताईं हलंदो आहे, लेकिन अॻी किस्त खां स्टार्ट ईअं ई थींदो। ऐं आचर जेको आहे उन खे फ़िलहालु पंहिंजी माई कोन मिलंदी, उहो ॻोल्हण में पूरो हूंदो, छो त हू कागज़ खणी वई आहे। हाणे आचर जो त मथो फेरंदो। इहा नंढड़ी वीडियो हुई तव्हां ताईं पुॼाइण आयासीं। उमेद आहे तव्हांखे सुठी लॻी हूंदी। अगरि तव्हांखे असांजी इहा नई अपडेट सुठी लॻी आहे त महिरबानी करे इन शायदि को वीडियो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांजी ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।